असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची प्रेस क्लब ते, जिते एशिया जी प्राइमरी उस्तादनि जी वॾे में वॾी तंज़ीम PTLF पारां जेको आहे सो मुतालबनि जी मनता लाइ धरणो हयो वियो आहे। असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिन PTLF जी जेका मरकज़ी क़यादत आहे ऐं उन सां जेकी बि लाॻापियल ॿिया दोस्त आहिनि उहे सभु हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे अॼु 18 नुकाती मुतालबनि जे लाइ ही एहतिजाजी जेको आहे सो मुज़ाहिरो कयो आहे, धरणो आयो आहे। अचो त मुज़ाहिरे में शामिल जेको आहे सो शिरका सां उस्ताद बिरादरी सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। असांजी हिकिड़ी अलहदा जेका सुञाणप आहे उहा ख़तमु कनि पिया, त नतीजे तौर ते असां सम्झूं था त तक़रीबन सिंध जो समूरो उस्ताद पर ख़ुसूसी तौर ते सिंध जो प्राइमरी उस्ताद तमामु घणी बेचैनी जो, इज़तराब जो ऐं तकलीफ़ुनि जो शिकार आहे। उन्हनि तकलीफ़ुनि ऐं बेचैनियुनि जेको आहे गॾिजी हिकिड़ी अहिड़ी हिन रद्दमल खे जनमु ॾिनो आहे जंहिंजो अॼु अमली मुज़ाहिरो हिते थिए पियो। इन ई सिलसिले में असां सभई जेके दोस्त आहियूं PTLF में सभु मुतहिद आहियूं, गॾु आहियूं ऐं ख़ासि करे साईं हाजी शफ़ी अहमद जो इंतिहाई मशकूर आहियां त हू तबियत जी नासाज़गी जे बावजूदु ॻाल्हाइण ऐं उन्हनि खे हलण में इंतिहाई तकलीफ़ आहे। अल्लाह ताला उनखे सिहत ॾे, उन जी आमद जो आउं मशकूर आहियां। हीअ बुनियादी तौर ते सिंध जे उस्तादनि ॾांहुं हिकिड़ो पैगाम आहे, इताद आहे त बाबा असां अॻे बि चवंदा हुआसीं त जेल में न हुजूं, इस्पताल में न हुजूं, क़बर में न हुजूं, त अचो इस्पताल पंहिंजो हिन जिदोजहद में शरीक थियो ऐं उहा रवायत हाजी साहब बरक़रार रखी आहे। हिन जे बावजूदु आउं उनजो थोराईतो आहियां सभिनी नौजवाननि जो जेके बि आहिनि, सभिनी भाउरनि भेनरुनि जो जेके क़ाफ़िला अचनि था उन्हनि खे असांजी अपील आहे त जल्दी पहुचनि ऐं असां जो हिकिड़ो ई आहे त जेतिरे ताईं असांजे मुतालबनि जी का अमली तस्वीर हिते असांखे पेश न कंदा, को लेटर कोन ॾींदा त असांजो हीउ धरणो भले तवील थी वञे, डिघो थी वञे, उहो थींदो। ऐं हिन खां जेकॾहिं अञा बि न कयूं त यकीन सम्झो त असांजो ॿियो स्टेप एक्शन कमेटी अॼु हिते मौजूदु आहे, उन ई जे ज़ेर गौर ऑप्शन आहे त थी सघे थो असां बलदियाती चूंडुनि में ड्यूटियुनि जो बाइकाट करियूं, डिस्प्ले सेंटर बंदि करियूं, CPD जेके जो ट्रेनिंगूं हलनि पियूं असां उन्हनि जो बाइकाट करियूं। उन ई करे असां गवर्नमेंट खे चवंदासूं त हू थोरो संजीदगी जो मुज़ाहिरो करे। अॼु बि हिते सिंध जा उस्ताद जेके निटण उस में आया आहिनि हेॾी जून जी शदीद गर्मी में, जिथे ही बाहि उगाछे पई, हिते ओला निकिरनि पिया, रोड तपे थो, त इन ई जे बावजूदु सम्झो त तव्हांजी इहा गर्मी असांजे हौसलनि खे नथी रोके सघे, त तव्हांजी लाठीचार्ज जी पुलिस वेठो न करे सघंदी। सिंध जो उस्ताद जॾहिं बि उथियो आहे हू पंहिंजा हक़ वठी वापसि थियो आहे। अॼु बि इनशाला उहा रवायत बरक़रार रहंदी। साईं असांजो अॼु हिते एहतजाज जो मसइलो इहो आहे त असांजी अपग्रेडेशन जो मामिलो आहे। कॉन्ट्रेक्ट पीरियड दौरान जेको सर्विस इनिशियल अपॉइंटमेंट खां असांखे सर्विस काउंट करे ॾिनी वञे, अनट्रेंड टीचर खे जेको असांजी सालियानी इनक्रीम नथी मिले हुन सिलसिले में। पर सभ खां पहिरियां असांजो बर्निंग इशू जेको आहे उहो आहे अपग्रेडेशन आहे। अपग्रेडेशन असांखे जॾहिं 2021 में अनाउंस कयो वियो आहे त बाबा टोटल प्राइमरी उस्तादनि खे 9 खां 14 ॾिनो वेंदो, त 9 अपॉइंटमेंट वारनि खे 14 में अपॉइंटमेंट कयो आहे। असांखे अञा ताईं न कयो आहे, जॾहिं त सिंध कैबिनेट जो फ़ैसिलो आहे। उन फ़ैसिले रोशनी में असांखे नोटिफिकेशन ॾिनो वञे त असांजो टोटल जेके 23,000 उस्ताद बक़ाया रहियल आहिनि, जेके खाते जे अंदरि कमु कनि था, उहे असांजा अपग्रेडेशन थी वञनि। असांजो मेन इशू आहे, बाक़ी हुन सां रिलेटेड इलाही इशू आहिनि, जंहिंजे करे सरकार खे असां 2-3 मरतबा हुननि खे लिखी चुका आहियूं, मीटिंग करे चुका आहियूं, पर अञा ताईं को ख़ातिर ख़्वाह रिज़ल्ट असांखे न मिली सघियो आहे। असीं मजबूर थी ही प्राइमरी उस्ताद असां वेकेशन पंहिंजी ख़राबु करे अॼु रोडनि ते निकिता आहियूं त वज़ीर आला खे असीं पंहिंजो इहो याददाश्तनामो ॾेई करे असीं पंहिंजी जेको आहे अपग्रेडेशन जे लाइ नोटिफिकेशन हुन खां वसूल कयूं। हिन सिलसिले में असीं जेको आहे अॼु 2 रोडनि ते प्रेस क्लब ते पहुता आहियूं। असांखो अॼोको जेको पुरअमन मुज़ाहिरो आहे उहो पंहिंजे मुतालबनि जे हासिला लाइ असीं ॻड़ी केरो खां तमामु घणनि तादाद में उस्ताद अॼु हिन धरणे में शरीक थिया आहियूं। जेतिरे ताईं असांजा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि ओतिरे ताईं असांजो हीउ जेको आहे धरणो जारी रहंदो। मुतालबनि जी मञता ताईं असां धरणो कॾहिं बि ख़तमु न कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं अॼु असां पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ PTLF जे सॾ ते हिते गॾु थिया आहियूं ऐं इनशाअल्लाह असां पंहिंजा हक़ वठी वापसि वठंदासीं। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जंहिं असांजी हिमत अफ़ज़ाई कई, जंहिं असांजे लाइ टाइम कढी असां खां मौक़िफ़ पुछियो। इनशाअल्लाह असां पंहिंजे हक़नि जी हासिलात हासिलु करण ताईं हिते ई मौजूदु रहंदासीं ऐं हक़ हासिलु करे ई हितां मोटंदासीं। महिरबानी भाउ।
असांजो ही धरणो आहे प्राइमरी उस्तादनि जा 12 मुतालबात आहिनि जंहिंमें सभिनीनि खां टॉप प्रायोरिटी ते अपग्रेडेशन इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट का रेगुलराइजेशन आहे। उन खां अलावा इहो आहे त असांखे ग्रुप इंश्योरेंस लाज़मी ॾिनो वञे ऐं असांजा ॿिया कई मुतालबात आहिनि जेके अञा ताईं पूरा न थिया आहिनि ऐं असां सिंध गवर्नमेंट खां CM सिंध खां मिनिस्टर एजुकेशन सभिनीनि खां अपील करियूं था त जल्द खां जल्द असांजा इहे मुतालबा पूरा कया वञनि छो जो सॼे पाकिस्तान में PhD खे 14 ग्रेड मिली चुको आहे। सिंध में बि नया जेके बिल्कुलु न्यू अपॉइंटमेंट आहिनि उहे तव्हां 14 में पिया करियो जॾहिं त पुराणा आहिनि उहे 9 में आहिनि। इहो वॾो ज़ुल्म आहे ऐं असां इन जे ख़िलाफ़ अॼु एहतजाज लाइ निकिता आहियूं। इमरान लूणी जो मरकज़ी सेक्रेटरी सिंध टीचर कोऑर्डिनेशन कमेटी सिंध। जीअं त असां उस्तादनि जा जाइज़ मुतालबा आहिनि सभ खां पहिरियां अपग्रेडेशन 14 ग्रेड में जेका नई अपॉइंटमेंट थी आहे उनखे 14 में आहिनि ऐं पुराणी अपॉइंटमेंट 9 ग्रेड में रखियो अथऊं। उन खां अलावा डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलराइजेशन ग्रुप इंश्योरेंस आहिनि टीचिंग अलाउंस में इज़ाफ़ा अहिड़ा 12 नुकाती मरकज़ चार्ट ऑफ डिमांड पेश कई आहे असां सिंध गवर्नमेंट खे जेका असांजा मुतालबा मंज़ूर न पिया कनि। ताज़ो सेक्रेटरी एजुकेशन लाइव बयान आहे त सब्र कयो तव्हां 2021 खां वठी असां सब्र जे लाइ चवंदा था अचो सिर्फ़ु आसरा ॾींदा था अचो हाणे सब्र जी गुंजाइश कोन्हे। असां प्रोटेस्ट से निकिता आहियूं इंशाअल्लाह असां थोरी देरि में पंहिंजे मुशारत करे CM हाउस जी तरफ़ रवाना थींदासीं। सही अॼु जेको एहतजाजी मुज़ाहिरो आहे सिंध जे उस्ताद खे सलाम आहे सभु कराची प्रेस कंदे गॾिया आहिनि जेसीं सिंध जे उस्ताद जा जाइज़ मसइला हल न थींदा तेसीं हीउ एहतजाज जारी रहंदो। तव्हां जेको आहे उस्तादनि जे प्राइमरी उस्तादनि जे हिन मुज़ाहिरे में शामिलु उस्तादनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मरकज़ी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे लाइ रोडनि ते आया आहियूं ऐं ओतिरे वक़्त ताईं असीं वापसि न वेंदासीं जेतिरे ताईं असांजा जाइज़ मुतालबा हल न कया वेंदा। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त जेकॾहिं असांजे मुतालबनि खे न मञियो वियो असांजे जाइज़ मुतालबनि खे हल न कयो वियो त थी सघे थो असां बलदियाती इलेक्शन खे बि जेको आहे सबूताज़ कयूं ऐं उहा बलदियाती इलेक्शन करणु न छॾियूं। कैमरामैन टीम सां गॾु अमर सिंधी जेकब न्यूज़ कराची।